नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ अमरकोट में शेयर कंदासीं। अमरकोट में ॻोठ दोस्त मोहम्मद मोड़ वासण नारी जे अगवा जा जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ धरणो हंयो वियो आहे। सतारा ओट जे वासनपारा मेन रोड ते धरणो हंयो वियो आहे, जे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ अमरकोट में शेयर कई पिया। अमरकोट में ॻोठ दोस्त मोहम्मद मोड़ वासण नारी जे अगवा जा जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ धरणो हंयो वियो आहे। सतारा ओट जे वासनपारा मेन रोड ते धरणो हंयो वियो आहे, जे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ अमरकोट में शेयर कई पिया। अमरकोट में ॻोठ दोस्त मोहम्मद मोड़ वासण नारी जे अगवा जा जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ धरणो हंयो वियो आहे। सितारा ओट जे वासनपारा मेन रोड ते धरणो हंयो वियो आहे, जे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नारी जे अगवा में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ अमरकोट में शेयर कई पिया। अमरकोट में ॻोठ दोस्त मोहम्मद मोड़ वासण नारी जे अगवा जा जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ धरणो हंयो वियो आहे। सितारा ओट जे वासनपारा मेन रोड ते धरणो हंयो वियो, जे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नारी जे अगवा में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नारी जे अगवा में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ अमरकोट में शेयर कई पिया। अमरकोट में ॻोठ दोस्त मोहम्मद मोड़ वासण नारी जे अगवा जा जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ धरणो हंयो वियो आहे। सितारा ओट जे वासनपारा मेन रोड ते धरणो हंयो वियो, जे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नारी जे अगवा में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। तफ़सील कंदासीं सुहेल कुंवर खां। जी सुहेल, आगाह कजो। नारी जे अगवा या जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ ओट बिरादरी जे सवे माण्हुनि तरफ़ां अमरकोट जे अलावा चौक जी मुज़ाहिरो करे धरणो हणी टायरनि खे भायूं आहिनि। रोड ते धरणो लॻण सबबि कुंडली ट्रैफिक बीठी वई त ॿुधंदमि थोरे थाणे जे दोस्तमत थियल नारी सतारा थी मलूकोट जी अमर निमड़ा ओड विजय छोड खिमचंदो ॿियनि जी अॻवानी में उहो अमरकोट जे अलावा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणियो वियो। उनजी अमर जेके आहिनि उहो एहतजाज करे चयो त मुंहिंजी धी सितारा उनखे 15 ॾींहं अॻु में ॻोठ जो 72 उमर डॉक्टर यूसुफ मंगरी जो रबर ते अगवा करे खणी वियो। भाॻते उहो असां थोरे थाणे केस दाख़िल कयो, पर अञा ताईं उहो पुलिस न असांजी छोकिरी खे बाज़ियाब करायो न वरी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। असांजी पुलिस दिक बि न ॿिए पासे राब्तो कंदे एसएचओ पितौर अहमद बख्श रामू ॿुधायो नारी जे रसम जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल कयो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी मुसलसल छापा आणे पई, पर ॼाण में मिली त नारी सितारा लाहौर जी अदालत में पसंदि जो पढ़ो कयो आहे। ॿिए पासे एसएचओ सिटी अता लेगारी मुदारनि सां ॻाल्हियूं करे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीन दहानी कराए धरणो ख़तमु कराए छॾियो। जी महिरबानी सुहेल, तफ़सील जे लाइ।